कणक जा आबादगार तव्हां लाइ ख़ासि पैगाम। कणक जो जेको फसल पहिरें पाणी ते आहे उनमें 1 बोरी यूरिया फी एकड़ छटे पोइ पाणी ॾियो। पर जेकॾहिं ज़मीन हल्की या कमज़ोर आहे त उनखे 1.5 बोरी यूरिया फी एकड़ ॾियो। जेका कणक हिन वक़्तु ॿिए पाणी ते हुजे उनखे पिणु 1 बोरी यूरिया फी एकड़ ज़रूरु ॾियो। पर जेकॾहिं कणक जे फसल खे पोखी वक़्तु फास्फोरस यानी DAP वग़ैरह न ॾिनल हुजे उनखे पहिरें पाणी ते 2 बोरियूं नाइट्रोफास ॾेई पोइ पाणी ॾियो। वधीक मालूमात लाइ हद जे वेझे ज़राई तौसीअ अमले सां राब्तो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़राई तौसीअ सिंध हैदराबाद में क़ाइमु थियल आबादगार हेल्पलाइन 3-111-646-111 ते ऑफिस जे वक़्त में फ़ोन करे रहनुमाई हासिल करियो। ICT ज़राई तौसीही मुशावरती ख़िदमतनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़राई तौसीअ, ज़राअत खातो, हुकूमत सिंध।